असांजे पारां अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भलेकार। असां जूं ॻाल्हियूं नाम्यारे दानिश्वर ऐं मौरिख़, राइटर, एडिटर, लिंग्विस्ट जनाब यूसुफ शाहीन सां जारी आहिनि। अचो त उन सां ॻाल्हायूं। साईं, अव्हां हैदराबाद में 1960 माना 61 में तव्हां था चओ त कराची लॾे आया। कराची अचण जा सबब मूंखे ॿुधायो बुनियादी। कराची त हाणे नौकिरीअ जी तलाश में आयासीं न, जाम साहिब वटि। जाम सादिक अली। 1961 में छा हो? कुझु कोन, वॾो इन्फ्लुएंशियल शख़्स हो उन वक़्त में, पार्लियामेंट्री सेक्रेटरी हो फॉर रशियन अफेयर्स। अच्छा, तॾहिं रशियन अफेयर्स लाइ अलॻि हूंदो? अयूब खान जो। हुनजे घर ते सभु वज़ीर, सेक्रेटरी, कमिश्नर, जेके कलेक्टर कस्टम ॿिया सभु हुनजे राति जो सभु ईंदा हुआ। जेको आहे तो पोइ 3 महीना मां जाम साहिब जे घर में रहंदो हुउसि। उते पहुतो कीअं जाम साहिब वटि? जाम साहिब वटि फ़क़ीर रमज़ान हो, ढोरे नारे उमरकोट जो। हा, उहो वठी आयो। पोइ जाम साहिब न, उहो तालुक़ कीअं आहे फ़क़ीर रमज़ान ऑफ ढोरो नारो? मक़सद आओ तॾहिं नबी सर रोड ते हो गुडाउन कीपर। पोइ ढोर नारे कुंडरी, पोइ ढोर नारो, उते मुलाक़ात थी। बहरहाल हिकिड़ो उहो तालुक़ रहियो। हा। पोइ मूंखे उहो मीर मोहम्मद तालपुर, वॾो मज़ाया शख़्स। कामरेड मीर मोहम्मद कामरेड मीर जेको आहे सो मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो सॼो ॾींहुं खिलाईंदो। बहरहाल इहो अवां फ़क़ीर रमज़ान जे मार्फत जाम सादिक अली साहिब वटि आयो। हा, मरहूम जे घर ते तव्हां 3 महीना रहिया। 90 बेंगलोर टाउन हिते जेको आहे शहर फैसल जे विच ते बेंगलोर टाउन में हिते रोड ते साम्हूं ई पहिरियों घर हो। ऐं पोइ मक़सदु आहे त हुन नौकिरी त वठी कोन ॾिनी जेको आहे, पर मूंखे ज़रे घटि पंहिंजो पीए ठाहे छॾियो। छाकाणि सॼो ॾींहुं माण्हू अचनि न, सुबुह जो माण्हू 15-20 माण्हू अची वेंदा, पोइ उन्हनि खे नाश्ता खाराइबा, पोइ उन खां कमु पुछिबो, पोइ उन जा ख़त जेके आहिनि, हिनखे ख़तु लिखी ॾे, हुन खे ख़तु लिखी ॾे। 3-4 महीना मां रहियुसि ऐं पोइ मां छॾे ख़ालिद बिन वलीद रोड ते ख़ान मोहम्मद निज़ामानी हैदराबाद में जेको उनजो घर हो ख़ाली पियल, उते रहंदो। पोइ मां भुट्टो साहिबु हो उन वक़्तु ॿारण ऐं हिनजो वज़ीर, फ्यूल ऐं नेचुरल रिसोर्सिस। उनजो पीउ हो उहो मुंहिंजो बहरहाल प्यारु कंदा हुआ। यानी हाणे उनजो पीउ केरु हो सर? भुट्टे साहिब जो? मां ॿुधायां थो, यानी जंहिं वटि 4 हुनजा असिस्टेंट हुआ। उहो स्टेनोग्राफर हो, MA वहीद नालो, MA वहीद जेको आहे। पोइ उन सां मुलाक़ात रही। पोइ मां हिकिड़ो गेस्ट हाउस खोलियो तारक रोड ते। तारक रोड ख़ालिद बिन वलीद रोड जे अंदरि जेको आहे पहिरीं गलीअ में 16 कमरा आहिनि। उहे मां वरितो
1600 रुपया महीने ते। त पोइ मूं पहिरियों गेस्ट हाउस ठाहियो फॉर फॉरेनर्स ओनली। डान अख़बार में इश्तिहार ॾिनो फॉरेनर्स मतिलबु मुंहिंजो ख़्यालु आहे त आइडिया ई पहिरियों हो गेस्ट हाउस जो। पोइ बहरहाल हफ़्ते ताईं त केरु कोन अचे पियो। हफ़्ते खां पोइ इटालियंस आयो ग्रुप, उन सॼो मूंखां वरितो जेको आहे। बसि पोइ बहरहाल इहो पोइ उन खां पोइ शार फैसल ते अलामा इक़बाल गेस्ट हाउस घणो वक़्तु हलियो? उहो साल खनि हलियो जेको आहे। पोइ अमीर थिया उन मां? ज़ाहिर हुन में इलाही पैसा कमायासीं। पोइ मां ख़ालिद बिन वलीद ते ॿ किताबनि जा दुकान खोलिया। पोइ अची रहियसि ख़ालिद बिन अलामा इक़बाल रोड ते, उन मथां 30 रुपयनि में कमिरो वठी। पोइ हेठां हूंदो मिडवे बुक हाउस, अहमद साहब हो, उन जो दुकानु हो। पोइ उन सां दोस्ती। पोइ किताब मां 1961 खां मूं वटि अञा ताईं पिया आहिनि, जेके मुंहिंजा उन वक़्त खां उन जे दुकान मां ख़रीद कयल किताब आहिनि जेको आहे। ऐं मूंखे पढ़ण जो शौक़ु हो। शौक़ु त न हो, बल्कि ॼण त का ज़रूरी आहे त पढ़णो आहे, ज़रूरी आहे, ड्यूटी हुई। हा, ड्यूटी। पोइ लास्ट थियो या छा थियो, पोइ मां जेका आहे मोनालिज़ा होटल हुई, उते वियुसि जॉब घुरण लाइ। सदर में? न, कैंट स्टेशन। कैंट स्टेशन। सो हुन चयो त रिसेप्शनिस्ट जी जाइ आहे, 150 रुपया पघार जेको आहे सो। त मां चयो त ठीकु आहे। पोइ मूं पंहिंजे 40 रुपया मूं पाण इबरत अख़बार खे ॾिना, इश्तिहार हलायो त कराची अचो त मोनालिज़ा में रहो। माण्हू अचणु शुरू थिया। अची उते मतिलबु होटल ख़ाली पई हुई। जॾहिं आउं वियुसि, हिकिड़ो या ॿ कमिरो, सभु ग़लति माण्हू ईंदा हुआ। ऐं त होटल भरिजणु शुरू कई। सभु मुंहिंजे हुन सां त जेको मैनेजर हो उहो छितो थी पियो। यानी अच्छा, मूं इहो बि कयो। ऐं किचन पोइ लाहौर जो भर्ती हिकिड़ो आयो, सो उनखे चयमि त रेस्टोरेंट खोल। सो साईं उहो अधु रेस्टोरेंट भरिजी वई ऐं अध खां वधीक कमरा भरिजी विया। त मैनेजर बकवास लाइ बीह रहियो। पोइ मालिक हुनखे मार कढी होटल मां कढी छॾियो। बाक़ी फिज़िकली ठौंशा आणी जेको आहे सो मरहूम मोहम्मद यासीन, जंहिंजे नाले ते यासीन आबाद आहे कराचीअ में। ऐं हूअ ॿी जेका आहे अज़ीज़ आबाद जे भरिसां हुनजो पुटु हो। अच्छा, हा, इहे उहे माण्हू हुआ, उन्हनि जी हुई जेको आहे सो। माना यासीन जो पुटु अज़ीज़ हो? यासीन पुटु अज़ीज़। यासीन आबाद ऐं अज़ीज़ आबाद उन्हनि जे नाले ते? उन्हनि जे नाले आहे, जंहिंजी इहा होटल हुई। अच्छा, हा, जेको आहे इन्हनि सां। हुन मैनेजर खे तकलीफ़ कहिड़ी? भई आउं त रिसेप्शनिस्ट हुउसि, मुंहिंजे लाइ त इहो प्रॉब्लम कोन हो। मुंहिंजे लाइ मसइलो त भई हिकिड़ो रहिजे। ॿियो मुंहिंजे लाइ ॿियो बसि वॾो जेको हो उहो हो त आउं वेजिटेरियन हुउसि। मूं गोश्त खाइणु नबीसर रोड में छॾियो। उन खां पोइ मूं चयो त इहो गुनाह आहे या ॾोह आहे या सही न आहे। त पोइ हरनि जिते वञा उते गोश्त हुजे। मूंखे भाॼीअ लाइ त बाक़ाइदा हिकिड़ी होटल खपे, यानी जिते भाॼियूं बि ठहनि, गोश्त बि ठहे। पोइ मुंहिंजे लाइ हू भाॼी ठाहींदा। त मुंहिंजो वॾो प्रॉब्लम जेको आहे उहो मानी आउं कीअं खां, किथे खां जेको। पोइ भले पघार केतिरो बि घटि मिले त आउं उहो वठंदो हुउसि।
पोइ उहा थिए होटल फुल थी वई। उन खां पोइ बहरहाल मां उहा कंहिं ॻाल्हि तां होटल छॾे ॾिनी, यानी उहो पोइ केस ॿुधाइण जहिड़ो न। पोइ छॾे मां हिते हूंदी हुई हिते हिन मेन सायरा फैसल ते, असांजे हिन ऑफिस जे मेन रोड ते टेवाना हाउस। सो मां पघार बि कोन वरितो, ऐं ईअं छॾे आयुसि। हले मूं वटि 150 6 रुपया हुयो होटल जो किरायो ऐं 6 रुपया मानी ते लॻंदा हुआ, त 12 रुपया रोज़ पिया ख़र्च थिया। त मूंखे डपु इहो अची थियो त भई पोइ हीअ 150 रुपया ख़र्च थी वेंदा त पोइ आउं छा कंदुसि। त मां हिते आयुसि त हिननि चयो त 150 रुपया पघार, ऐं हर 10 ॾींहं 50 रुपया पघार ॾींदासूं, ऐं तव्हां त मूं चयो ठीकु आहे। जेको 100 चवंदा त आउं कयो, त मूंखे हिकिड़ो त रहण जी जाइ मिले। टेवाना हाउस छा हो? रेस्टोरेंट हुई, गेस्ट हाउस हो, मतिलबु होटल हुई जंहिंमें कमरा हुआ ऐं जेको आहे। पोइ मां उहो साॻियो इश्तिहार इबरत अख़बार में हिन टेवाना हाउस लाइ हलायो, जेको ख़ाली पियो हो पोइ उहो बि भरिजी वियो। पोइ हुननि यानी तव्हां मूंखे पहिरें हफ़्ते ॾिनऊं 50 रुपया, ॿिए हफ़्ते ॾिनऊं 100 रुपया, ऐं टे हफ़्ते ॾिनऊं 400 रुपया। यानी हुनजी सॼी जेका भरिजी वई होटल, उन्हनि खे एतिरा पैसा आया तो मूंखे ख़ुशि करण लाइ या सॼे। बहरहाल पोइ मां उतां उहा छॾे। घणो वक़्तु रहिया हुते? उते आउं 4-5 महीना हो। मतिलबु मूंखे इहो के शयूं जेके आहिनि उहे क़बूल न हुयूं। पोइ असां हाणे उहो तो बहरहाल पोइ वाया सुपर आयो हिते मिडवे होटल खोली। ऐं हिकिड़ो मिंट साईं, तव्हां कंहिं क्लब में थिया हो? रोमा शबाना में। रोमा शबाना, उन जो हवालो त ॾियो। उहो ख़्यालु कीअं? मां उते इहा क्लब किथे हुई? इहा जेका फेरियर रोड ते मार्केट आहे उन में हुई, जंहिंमें मां कैंटीन वरिती हुई, यानी ठेके ते जेका। मां उते जॉब न कंदो हुउसि, मतिलबु मां उहा कैंटीन वरिती हुई। उन कैंटीन में उन्हनि खे लॉस हो, त मूं उन्हनि खे चयो त इहो लॉस मां भरींदुसि, जेको आहे तव्हां रुॻो मूंखे ॾियो, इन जी मैनेजमेंट मूंखे ॾियो जेको। त उते बि थोरो वक़्तु रहियासीं। उहो कहिड़ो दौर हो सर? हाणे दौर त अयूब खान जो ई पियो हले। न गेस्ट हाउस खां अवल या पोइ? शायदि को अॻु आहे या पोइ आहे। पोइ मां आउं वरी कैफ़े ग्रांड में आयुसि हिते जेको। पोइ कैफ़े ग्रांड में उते हू मसइलो मुंहिंजो जेको इहो हो त पघार जेको आहे हू चवनि 300 रुपया, ऐं आउं पियो 600 रुपया घुरां। ऐं पर मां पोइ 300 बि क़बूलु कयो त भई हिकिड़ो त रहण जी जाइ ॾिनऊं, ॿियो त भाॼी खपे न, सब्ज़ी खपे। इहो वॾो मसइलो हो, यानी आउं चवां थो सीरियस डे टू डे हर रोज़ जो मसइलो न, त भई ॾींहं जो मानी मां कीअं खां जेको आहे। ऐं पोइ उहा जेका मां हलाई त सेल जा रिकॉर्ड टोड़े छॾिया। यानी तव्हां सम्झो त उते जो सॼी एडमिनिस्ट्रेशन मूं वटि हुई। ऐं तो हिकिड़े दफ़े मालिक अची चयो त हीअ साईं कैफ़े ग्रांड जूं चाबियूं न, हीअ तव्हां वठो, असीं वञूं था। त मूं चयो छो, ख़ैर त आहे? त चई त बहिरो चए थो त मूंखे साहिब खां एडवांस वठी ॾियो। सो चयोमांसि त तूं वञी साहिब सां ॻाल्हाए। चई त मां आउं कोन ॻाल्हाईंदुसि। पोइ असांखे अहिड़ी मालिकी खपे, मूंखे चवे पियो त
तो वटि अचण जी हुनखे हिमत न थी थिए। ऐं उन वक़्तु बहरहाल इहे छा आहे त को बि इदारो हलाइण लाइ एडमिनिस्ट्रेशन जेका आहे इहो इन में त तमामु सख़्तु रहियो आहियां पंहिंजी ज़िंदगीअ में। पर उन एडमिनिस्ट्रेशन में बि मुंहिंजो रवैयो जेको स्टाफ सां हूंदो त उहो जान ॾेई छॾे। अगरि मां चवां त जान ॾेई छॾे। मक़सदु आहे त मालिक जे चवण ते न ॾे, मुंहिंजे चवण ते ॾे। त इहा जेका हुई यानी हिकिड़ो पीउ वांगुरु या हिकिड़ो इहो रवैयो जेको आहे उहो मुंहिंजो थ्रू आउट लाइफ में इहो रहियो आहे सभु हंधि। मिसाल असां बरसाति में मां चवंदोसि न त हिते मूं वटि जेको कमु कया 100-125 माण्हू कमु कंदा त मां चवंदुसि त मुंहिंजा मुलाज़िम न आहियो, आऊं तव्हांजो मुलाज़िम आहियां। ऐं हिते क्रिएटिव कमु थिए थो, जिते क्रिएटिव कमु थिए थो उते मुलाज़िम न थींदो आहे भाई। असीं हिकिड़ी टीम आहियूं, उन जा तव्हां बि हिसो आहियो, आऊं बि हिसो आहियां। मतिलबु त इहा शइ जेका आहे उन सां ॻाल्हि ज़िंदगी में इहा थिए थी न त इहे शयूं बि कयूंसीं पिए जवाब से। ऐं तारक रोड ते 2 दुकान उहे बि हलिया पिए। पोइ होलसेल जो कमु बि जेको आहे इहो कमु शुरू मां कयो। पोइ 11 ॾींहं मूं कयो, पोइ मैनेजर रखियुमि। पोइ आऊं टिपाए हिकिड़ी हिकिड़ी शइ ठाहींदो वियुसि। पोइ ग्रांड होटल तव्हां छॾी? हा, उहा बि उतां बि मूं सभई हंधि भॼी वियो आहियां। सभई मां किथे बि जेको आहे आख़िर में न ठहियो आहियां।